अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तरस तबीबन जो जडन कयो न जात, जे वेजन जे वात दारुआ से दूर थिया। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजे माग ॿुधे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 12 जुलाई 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं तारीख़ जा अमल वर्क विराईंदासीं ऐं सिंध धरती लाइ जाखोड़ जे जुर्म में शहीद थी वियल शहीद यूसुफ जखराणी खे यादि कंदासीं। शहीद यूसुफ जखराणी जेको सिंध में ऑपरेशन जो पहिरियों सियासी शहीद हो। शहीद यूसुफ जखराणी खे 22 जून 1992 ते बेदर्दी सां गोलियूं हणी शहीद कयो वियो हो। शहीद यूसुफ जखराणी जी शहादत वारे वाक़े ते 25 जून 1992 ते रोज़ानी सिंध सुजाग एडिशन शाया करे खेसि भेटा पेश कई हुई। रोज़ानी सिंध सुजाग जो चीफ एडिटर जदीद सिंधी साफ़ जो बानी इमदाद अली ओढो हुयो, जॾहिं त अनवर पीरज़ादो एडिटर हुयो। उन वक़्तु शहीद यूसुफ जखराणी जी शहादत वारे वाक़े ते ग़ुलाम रसूल बलोच जी रिपोर्ट खे बहितर नमूने सां शाया कयो वियो हो। अॼु खां 32 साल अॻु छपियल उहा रिपोर्ट असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। सिंध अंदरि काफ़ी अरसे खां वठी 2 हुकूमतूं कमु करे रहियूं आहिनि। हिकिड़ी आहे सिंध हुकूमत ऐं ॿिया आहिनि धाड़ियल ऐं दहशतगर्द जेके पंहिंजूं ज़ालमाणियूं कार्रवायूं करे सिंध जे आवाम जो आराम फिटाए रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में हुकूमत सिंध अंदरि धाड़ियलनि दहशतगर्दनि ऐं पाथारीदारनि ख़िलाफ़ फ़ौज खे इख़्तियार ॾेई सिंध में ऑपरेशन करण लाइ मोकिले छॾियो आहे। फ़ौज खे इख़्तियारनि बाबति इहो वाज़े तौरु चयो वियो त सिंध में वफ़ाक़ी एजेंसियूं सिविल इंतज़ामिया जी मदद लाइ घुरायूं वियूं आहिनि, जेके 6 महीननि जे अरसे में धाड़ियलनि दहशतगर्दनि ऐं ॿियनि मुल्क दुश्मन अनासरनि जो ख़ात्मो आणे सिंध में मुस्तक़िल तौरु अमन बहाल कयो वेंदो। साॻे वक़्तु मुल्क जे सियासी पार्टियुनि ऐं हुकूमत खां ॿाहिरि वेठल धुरियनि इहे बि इम्कान ऐं अंदेशा ज़ाहिर कया आहिनि त इन्ही ऑपरेशन में बेगुनाह माण्हुनि खे कुचलियो वेंदो। उन ते वज़ीर आज़म मोहम्मद नवाज़ शरीफ़ वरजाए यकीन ॾियारियो त उन्ही ऑपरेशन में कंहिं बि बेगुनाह माण्हू खे तकलीफ़ न ॾिनी वेंदी। हुन इहे बि इशारा ॾिना त जेकॾहिं ज़रूरत पई त फ़ौज खे 245 फ़िक्रे हेठि इख़्तियार ॾिना वेंदा। उन दौरान इहो बि तासर आम हो त सरकार हिक ई वक़्तु शहरनि तोड़े ॿाहिराड़ियुनि में ऑपरेशन क्लीनअप कंदी, पर ओचितो MQM जे शागिर्द अॻवान शहूद हाशमी जी गिरफ़्तारी ऐं आज़ादी जंहिंखां पोइ खेसि आज़ादु कयो वियो। जंहिंखां पोइ सिंध जे सियासी हलकनि में इहा हलचल मची वई त शहूद हाशमी खे छो आज़ादु कयो वियो, जॾहिं त हुन वटां वफ़ाक़ी एजेंसियुनि वॾे पैमाने ते हथियार बि हथु कया। उन खां पोइ टंडो बहावल जो अलमनाक सान्हो थियो, जंहिंमें 9 बेगुनाह ॻोठाणा शहीद थी विया। हिन खां अलावा उन सान्हे जे मुखिया ॾोहारी लाला महीउद्दीन पठान जो कानून लागू कंदड़ इदारे जी हिरासत में फ़ौत थी वञण ऐं अली हैदर शाह जो बि अहिड़ी तरह मौत थियण खां पोइ यूसुफ जखराणी जी शहादत जहिड़ा अलमनाक सान्हा पेश आया, जंहिंजी सिंध जे हर माण्हू मज़मत कई। यूसुफ जखराणी खे 6 जून 1992 ते सुबुह जो अटकल 2:50 ते संदसि घर वाक़िए जखराणी हाउस कंदकोट वफ़ाक़ी ऐं सिविल एजेंसियुनि छापो हणी पंहिंजी हिरासत में वरितो ऐं उन्ही सां गॾु साथी मार्केट कमेटी कंदकोट
जे इंस्पेक्टर दोदे नदवाणी खे बि एजेंसियुनि पारां हिरासत में वरितो वियो। एजेंसियुनि जे जवाननि उन वक़्तु बंगले खे पूरी तरह घेरे में आणे छॾियो ऐं बंगले जी कुंड कुड़छ जी तलाशी वरिती। तलाशी दौरान 3 लेसन बरदार हथियार, 70 वीडियो कैसेटूं जेके यूसुफ जखराणी जी सियासी समाजी प्रोग्रामनि ते भरियूं वियूं हुयूं एजेंसियुनि पारां हथु कयूं वियूं। पुलिस ऐं सिविल इंतज़ामिया जेका उन वक़्तु छापे दौरान वफ़ाक़ी एजेंसियुनि सां गॾु हुई, उन्हनि मूजिबि शराब जूं 2 बोतलूं ऐं वीडियो कैसेटूं बि हथु कयूं वियूं। अहिड़ी तरह यूसुफ जखराणी ऐं दोदे ख़ान नदवाणी खे पंहिंजी हिरासत में वठण खां पोइ पाण सां गॾु खणी विया। बाख़बर ज़रीन मूजिबि यूसुफ जखराणी ऐं उन जे साथी दोदे नदवाणी खे इंस्पेक्शन बंगले कंदकोट जी वाटर टांकी जे हेठां लॻल मोटर वारी कोठी जे हिक दरी में अखियूं ऐं ॿाहूं ॿधी दरी जी हिक शीख में जकड़े बीहारे 2 रातियुनि जो लाॻीतो उजाॻो करायो वियो। यूसुफ जखराणीअ जे वारसनि मूजिबि जॾहिं एजेंसियुनि पारां खेसि गिरफ़्तार करण छापो हयो त हूअ तहजुद जा नफ़ल अदा करे रहियो हो। यूसुफ जखराणी जे वारिद मुमताज़ कानूनदान मक़ामी सहाफ़ियुनि खे हिक प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो त 7 जून 1992 ते सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे तारूं मोकिले खेसि आगाह कयो वियो त यूसुफ जखराणी ते तशदुद कयो पियो वञे, जंहिंसां थी सघे थो त हू मरी वञे। उन बाद 8 जून 1992 ते यूसुफ जखराणी ख़िलाफ़ पुलिस FIR मंशात एक्ट ऐं फिल्म एक्ट तहत केस दाख़िल करे 9 जून ते फर्स्ट क्लास मजिस्ट्रेट खां रिमांड वरितो। मजिस्ट्रेट यूसुफ जखराणी खे ॾिसण खां सवाइ रिमांड ॾेई छॾियो। अहिड़ी तरह 11 तारीख़ ते यूसुफ जखराणी जे वालिद प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें हुन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे इहो बि ॿुधायो त ज़िले जकमाबाद सां लाॻापियल वफ़ाक़ी ऐं सूबाई वज़ीरनि खे यूसुफ जखराणी ते थींदड़ तशदुद खां आगाह कयो वियो ऐं खेनि चयो वियो त अव्हां हितां जा चूंडियल नुमाइंदा आहियो, जंहिं करे अव्हां जे मथां फ़र्ज़ु आहे त बेगुनाह गिरफ़्तार थियल यूसुफ जखराणी जी ज़िंदगी बचायो, छाकाणि त हुन मथां तशदुद कयो पियो वञे। मीर अहमद जखराणी मूजिबि सरदार सलीम जान मज़ारी पंहिंजी बेवसी जो इज़हार कयो, जॾहिं त वफ़ाक़ी वज़ीर मीर हज़ार ख़ान बजाराणी यूसुफ खे बचाइण जो आसरो ॾिनो। 13 जून सुबुह जो 8 वॻे धारे मां पंहिंजे घरां वाक़िअ ॻोठ सोनो खान ॻोल्हो मां कंदकोट वञण लाइ मलीर शाख बस स्टॉप ॾांहुं वञी रहियो हुउसि त रस्ते में हिकु शख़्स खां क़ौम परस्त अॻवान मोहम्मद यूसुफ जखराणी जी शहादत बाबति मनहूस ख़बर ॿुधी। ख़बर ॿुधण खां पोइ दिलि चयो त ख़ुदा कंदो इहा कूड़ी ख़बर हूंदी, छाकाणि त माण्हुनि में कुझु इहा आदत बि थी वई आहे त कंहिं बि क़िस्म जी मामूली ॻाल्हि खे आसमान ते पहुचाए छॾींदा आहिनि। अहिड़ी तरह मां पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधंदो शाख बस स्टॉप ते पहुतुसि त उते वेठल कुझु माण्हुनि साॻी ॻाल्हि खे दुहिराईंदे वधीक डाढ़ हणी चयो त यूसुफ जखराणी समेत 11 माण्हुनि खे कानून लागू कंदड़ इदारनि मारे छॾियो आहे। उहो ॿुधी ॾुख बि थियो, पर अञा बि यकीन कोन आयो, छाकाणि त पहिरीं ऐं पोइ ॻाल्हि में फ़र्क़ु महसूसु कंदे दिलि में चयुमि त जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। ईअं कीअं थींदो, छाकाणि त इहो यकीन सां चई सघिजे पियो त यूसुफ जखराणी ऐं दोदो नंदवाणी ॾोहारी हरगिज़ कोन हुआ। उन करे उन्हनि जो मारिजी वञणु नामुमकिन आहे। जॾहिं त ॿिनि माण्हुनि बाबति का बि ख़बर कोन हुयमि त हू केरु आहिनि ऐं छा कंदा आहिनि। बहरहाल मां सवारी में चढ़ी जॾहिं कंदकोट शहर पहुतुसि त उते शहर मामूल मूजिबि खुलियल नज़र आयो, जंहिं ते 90% पक थी त को बि माण्हू कोन मुओ आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त यूसुफ जखराणी सां साथी दोदे नंदवाणी जे क़त्ल थियण सां शहर बिल्कुलु बंदि हुजे हा, छाकाणि त यूसुफ जखराणी जूं शहर में समाजी ऐं सियासी ख़िदमतूं हिकु तारीख़ी हैसियत रखनि पियूं ऐं शहरी उन्हनि ख़िदमतनि खे यादि कंदे पंहिंजा दुकान बंदि रखनि हा। पर मां चांहि पी पंहिंजे साफ़ी दोस्त इब्र जे नुमाइंदे मसूद आलिम सुमरो सां मिलियसि त हुन यूसुफ जखराणी जे मरी वञण वारी ख़बर जी तस्दीक कई ऐं चयो त हू कानून लागू कंदड़
इदारे वारनि जी हिरासत में मरी वियो आहे ऐं उन सां गॾु गिरफ़्तार थियल दोदे नदवाणी जी का बि ख़बर नाहे। हुन इहो बि चयो त मोहम्मद यूसुफ जे वालिद मीर अहमद जखराणी ऐं चाचो अब्दुल कादर जखराणी लाश वठण जे इंतज़ार में पंहिंजे बंगले ते वेठल आहिनि ऐं पाण लाइ नियापो आहे त सभई अख़बारनि वारा उते अचनि। अहिड़ी तरह साफ़ी दोस्त गॾु थी अब्दुल कादर जखराणी जे बंगले ते वियासीं जिते सवे माण्हुनि जी आमदरफ़्त जारी हुई ऐं केतिरियूं गाॾियूं उते बीठल नज़र आयूं। शहीद मोहम्मद यूसुफ जखराणी जे पीउ मीर अहमद जखराणी वकील उते अख़बार वारनि खे ॿुधायो त 12 जून राति जो 8 वॻे कंदकोट पुलिस पारां फ़ोन ते इतला ॾिनो वियो आहे त मोहम्मद यूसुफ जखराणी फ़ौत थी वियो आहे ऐं अव्हीं लाश वठण जो इंतज़ाम करियो। पर 12 कलाक गुज़री विया आहिनि, यूसुफ जो लाश अञा ताईं कोन मिलियो आहे। हुन अख़बार वारनि सां ॻाल्हाईंदे इहो बि चयो त संसद मोहम्मद यूसुफ खे तशदुद वसीले मारियो वियो आहे। हुन इहो इल्ज़ाम मक़ामी सिविल इंतज़ामिया ऐं कंदकोट में रहंदड़ वफ़ाक़ी एजेंसी जे 2 एहलकारनि ते हणंदे चयो त हुननि ख़िलाफ़ु कोर्ट में केस दाख़िल कयो वेंदो छाकाणि त उहे माण्हू मुंहिंजे पुट जे क़त्ल जा ॾुहारी आहिनि। बंगले ते आम माण्हुनि जे अचण वञण जी पीह लॻल हुई। एतिरे में इहा बि ख़बर पई त ज़िले इंतज़ामिया जा 2 ज़िम्मेवार ऑफिसर DC ऐं SP DSP कंदकोट मुख़्तियारकार कंदकोट SDM कंदकोट समेत MDM हाउस कंदकोट में मौजूदु आहिनि। यूसुफ जखराणी जे मरी वञण बाबति वधीक मालूमात वठण ख़ातिर असां कंदकोट जा सभु साफ़ी गॾिजी SDM हाउस पहुतासीं जिन जे ॿाहिरां DC SP ऐं DSP जूं गाॾियूं बीठल ऐं पुलिस गार्ड जा माण्हू खटण ते वेठल हुआ। SDM जो नायक जेको उन वक़्तु हिकु थर्मास में चाह खणी अंदरि वञी रहियो हो जंहिंखे पंहिंजे अचण जो मक़सदु ॿुधायोसीं ऐं खेसि चयोसीं त अहिड़ो इतला DC साहिब खे ॾे, जंहिं ते नायक वराणींदे चयो त उहो कमु DC जे गार्ड जो आहे। उन खे चओ जेको हिकु खट ते वेठल हो, पर उन मां कंहिं बि जवाबु कोन ॾिनो। एतिरे में मुख़्तियारकार कंदकोट SDM हाउस मां मुंहुं कढियो ऐं असां साफ़िन खे ॾिसी ख़ामोशी वारी सूरत में वापसि हलियो वियो। कुझु मिंट उते तरसण बाद हुन साफ़िन खे ॿाहिरि निकिरी ॿुधायो त DC ऐं SP हिते कोन आहिनि, उन करे फ़िलहालु मोटी वञो। हूअ मंझंदि धारे ईंदा, मालूम करे पोइ अचिजो। साफ़िन मुख़्तियारकार खां पुछो त DC ऐं SP जो गार्ड ऐं गाॾियूं त हिते मौजूदु आहिनि, पोइ पाण केॾांहुं विया? जंहिं ते मुख़्तियारकार जवाबु ॾींदे चयो त मां चवां थो त हूअ हिते कोन आहिनि। अहिड़ी तरह सभु साफ़ी वापसि शहर तरफ़ आयासीं। मूंखे 1 कलाक लाइ ज़रूरी घर कमु हो, उन करे आयुसि। वरी घर खां वापसि अचण वक़्तु घंटा घर वटि 2 साफ़ी दोस्तनि खां जुदा थियुसि ऐं हू जखराणी हाउस ते हलिया विया। कुझु देरि बाद ॾिठमि त घंटा घर वटि दुकानदार पंहिंजा दुकान बंदि करे उतां गुज़रंदड़ मेन रोड तरफ़ डोड़ण लॻा। उन वक़्तु मंझंदि हुई ऐं 1 लॻी कुझु मिंट थिया हुआ। ख़बर पई त यूसुफ जखराणी जो लाश हिकु एम्बुलेंस में ससाबाणे ॻोठ गुलशेर जखराणी रवानो थी वियो। मूं बि कोशिशि कई त पंहिंजे साफ़ी दोस्तनि सां गॾिजी ओॾांहुं वञा, पर जीअं ख़बर पई त साफ़ी बि एम्बुलेंस जे पुठियां रवाना थी विया आहिनि। अहिड़ी तरह मूंखे सवारी न मिलण करे ख़ामोशी सां जखराणी हाउस ते वियसि। अटकल 2 कलाकनि बाद ॻोठ गुलशेर ख़ान जखराणी वियल साफ़ी दोस्त वापसि आया, जिन सॼी तफ़सील खां आगाह कयो ऐं ॿुधायो त यूसुफ जखराणी जे जिस्म ते बाहि जा ॾंभ, अखियुनि खे पोतल सख़्तु नुक़सान ऐं पुठीअ जे सॼे खल सड़ियल हुई, जितां रत बि वही रहियो हो। हुन जे मथां थियल तशदुद वारनि ज़ख़्मनि जी वीडियो भरी वई। जॾहिं त 13 जून ते क़ौमी अख़बारनि खे ईद जूं मोकलूं हुयूं ऐं कुझु लोकल अख़बारनि वारा खुलियल हुआ जंहिंखे मुख़्तसर ख़बरूं लिखारायूं। ईद जी मोकल जो वधीक फ़ाइदो वठंदे वधीक मालूमात हासिल करण लाइ कोशिशि कई वई, जंहिंमां पतो पियो त यूसुफ जखराणी 11 तारीख़ शाम जो मरण वारी हालत में पहुची चुको हो, जंहिं करे कंदकोट कैंप में रहंदड़ हिकु वफ़ाक़ी एजेंसी जे सरबराह कुझु शहरियुनि खे घुराए अणसिधी तरह चई छॾियो हो त शहर में जेकॾहिं हिन खां पोइ हड़ताल कराई वई त अव्हां लाइ ठीकु न रहंदो।
अहिड़ी तरह 11 जून ईद जे मुख़्तस ॾींहं ते सुबुह जो अटकल 10 वॻे धारे यूसुफ जखराणी खे पोयनि पसान में कुझु ॿिनि माण्हुनि सां गॾु पनवाकिल छावणी नियो वियो, जिते हुन पंहिंजा आख़िरी अपसाह पूरा कया। उन जी तस्दीक इन ॻाल्हि मां बि करे सघिजे थी त ईद वारे ॾींहुं 1 वॻे धारे पनवाकिल फ़ौजी छावणी जी इंतिज़ामिया पारां तालका इस्पताल पनवाकिल जे डॉक्टर खे चयो वियो त फ़ौजी तहवील में वरितल हिकु माण्हू जे पोस्टमार्टम लाइ छावणी में अचनि, पर डॉक्टर उन्ही खां इनकार कयो ऐं राति 11 वॻे यूसुफ जखराणी जो लाश सख़्त पहिरे हेठि पनवाकिल तालका इस्पताल आंदो वियो, जितां DSP कंदकोट जी अॻुवाणी में पनवाकिल इस्पताल जी एम्बुलेंस वसीले लाश कंदकोट रवानो कयो वियो। दोदो नंदवाणी, जंहिंखे पिणु यूसुफ जखराणी सां गॾु हिरासत में वरितो वियो हो, यूसुफ जे मरण खां पोइ दोदे जी हालत इंतिहाई ख़राबु हुई। हुन मुलाक़ात ते ईंदड़ शहरियुनि ऐं दोस्तनि खे यूसुफ जे मरी वञण बाबति ॿुधायो त खेनि गिरफ़्तार करण खां पोइ 2 खां 2.5 कलाकनि ताईं सफ़र करण बैदि हिकु अहिड़े हंधि आंदो वियो हो जंहिंमें असांखे ख़बर न आहे त केरु रहियल आहिनि, छाकाणि त अखियुनि ते पटियूं ऐं हथ पोयां ॿधल हुआ। मुलाक़ातियुनि मूजिबि 3 ॾींहं उन जाइ में रखियो वियो ऐं असांजूं अखियूं हमेशह ॿधल हूंदियूं हुयूं। यूसुफ जखराणी खे रोज़ानो 2-2.5 कलाकनि ताईं ॿाहिरि नियो वेंदो हो ऐं वापसी तौर ते हुनजी हालत अहिड़ी हूंदी हुई जो हू ॻाल्हाइण ॿोल्हाइण या उथण वेहण जहिड़ो न हूंदो हो। हिकु ॾींहुं यूसुफ जखराणी जूं रड़ियूं ॿुधण में आयूं ऐं उन्ही खे के माण्हू उन कमरे में बूटनि सां थुॾा हणी घटि वधि ॻाल्हाए रहिया हुआ। जंहिं कमरे में दोदो नंदवाणी बि मौजूदु हो। चयो वञे थो त दोदे जो चवणु आहे त यूसुफ खे 11 जून ते मामूल मूजिबि ॿाहिरि नियो वियो पर वापसि कोन आंदो वियो ऐं मूं हित ॿुधो आहे त यूसुफ मरी वियो आहे। तक़रीबन 14 कलाकनि बाद यूसुफ जो लाश संस वारसनि खे मिलियो, जंहिं लाइ वधीक मालूमात जी ज़रूरत हुई त एतिरी देरि सां लाश छो ॾिनो वियो, जंहिंसां ख़बर पई त यूसुफ कानून लागू कंदड़ इदारे जी हिरासत में मरी वियो आहे ऐं हुन ते तशदुद कयो वियो आहे, जंहिं करे यूसुफ जो लाश सिविल इंतिज़ामिया वठण लाइ तयारु कोन हुई, जंहिं करे हुन जो लाश ॻोठ मोकिलण लाइ देरि कई वई। हुन बाबति वधीक मालूमात थी त यूसुफ जो लाश पनवाकिल तालका इस्पताल जी एम्बुलेंस में जॾहिं कंदकोट रवानो कयो वियो त उन्ही सां सवाइ ड्राइविंग जे ॿियो को बि माण्हू एम्बुलेंस सां कोन हुयो। अलबत्ता एतिरो कयो वियो जो पनवाकिल खां यूसुफ जे लाश वारी एम्बुलेंस जॾहिं शहर खां ॿाहिरि निकिती त गाॾी जी हिफ़ाज़त लाइ पुलिस जी हिकु गाॾी कढ लॻाई वई, जेका पंहिंजे थाणे जी हद क्रॉस कराए वापसि वरी थे आई। अहिड़ी तरह साॻी रोहड़ी, सखर, बागड़े, शिकारपुर, खानपुर ऐं चक पुलिस पंहिंजे हदनि मां यूसुफ जी लाश वारी एम्बुलेंस खे हदूं क्रॉस कराईंदी रही। उहा एम्बुलेंस जॾहिं घोसपुर पुलिस जी हद में पहुती त उन्ही खे तक़रीबन 2.5 कलाकनि ताईं थाणे ते बीहारियो वियो। उते पहुचण खां पोइ DSP कंदकोट यूसुफ जे लाश खे जेल खां मथे उघाड़ो ॾिठो त हुन हिकु टुवाल सां ढकियो ऐं घोसपुर पुलिस जे सूबेदार बाज़ार मां हिकु अजरक घुराई लाश मथां विधी। एम्बुलेंस खे लाश समेत घोसपुर खां ॻोठ गुलशेर ताईं तक़रीबन 30 मीलनि जे फ़ासिले ताईं हर पॉइंट ते पुलिस एहलकार बीहारियो वियो ऐं पुलिस गश्त शुरू कयो वियो। शहीद यूसुफ जखराणी जो वालिद ऐं ॿिया लाश वठण जो इंतज़ारु कंदा रहिया। उन्हनि खे इतला ॾिनो वियो त कंदकोट खां 4 किलोमीटर परे कश्मोर रोड ते शाख वटि खेनि लाश ॾिनो वेंदो। अहिड़े इतला मिलण जी सूरत में यूसुफ जा वारस हिकु वॾे जलूस जी शक्ल में एम्बुलेंस जे पुठियां लॻी पिया। पुलिस पारां मोकिलियल एम्बुलेंस न रोकी वई। गाॾी न रोकण ऐं सिधो ॻोठ गुलशेर ख़ान जखराणी पहुचण
बाद लाश वारसनि हवाले कई वई। यूसुफ जखराणी जूं सियासी ऐं समाजी ख़िदमतूं। यूसुफ जखराणी पंहिंजी शुरूआती प्राइमरी तालीम कंदकोट मैन प्राइमरी स्कूल मां हासिलु कई। हुन मैट्रिक हाई स्कूल कंदकोट मां हासिलु कई। हुन खे लीडर थियण जो नंढे हूंदे खां ई शौक़ु हूंदो हो। उन करे हुन जो घणो उथण वेहण लह विचड़ तालीम याफ़्ता माण्हुनि सां हूंदो हो। लिखण ऐं पढ़ण में घणो होशियारु कोन हो, पर इम्तिहान में सुठियूं मार्कूं हासिलु कंदो हो। पंहिंजे वॾनि ऐं उन्हनि जे दोस्तनि जो तमामु घणो एतिराम कंदो हो, जेको मरण घड़ी ताईं कंदो रहियो। आवारा गर्दीअ जे सख़्तु ख़िलाफ़ु हूंदो हो। अक्सर करे दोस्ती बि पाण खां वॾे माण्हू सां रखंदो हो त जीअं कुझु पिराए सघिजे। इहो ई सबबु हो जो सखी मिठल उर्फ़ अब्दुल कादर, जेको संसद चाचो बि थिए, उन जी दोस्ती हुन सां घणी हूंदी हुई। यूनिवर्सिटी वञण बाद यूसुफ जखराणी मरण ताईं उहा ई इज़त कंदो हो जेका हुन नंढे हूंदे खां शुरू कई हुई। यूसुफ जखराणी लसानी फ़सादनि वक़्तु हैदराबाद में ॿियनि शागिर्दनि सां गॾु हो, जंहिंजी अॻुवाणी कंदड़नि में यूसुफ जखराणी बि शामिलु हो। यूसुफ जखराणी यूनिवर्सिटी दौर में साईं जीएम सैद जे बॉडी गार्ड तौर बि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। हिकु भेरे मशहूरु क़ानूनदान हफ़ीज़ कुरैशी हुन बाबति तक़रीर में चयो हो त बलूचिस्तान खे जेकॾहिं अताउल्ला मेगल बज़िन जो ख़ैरबख़्श मरी जहिड़ा अज़ीम फ़र्ज़ंद आहिनि त सिंध खे यूसुफ जखराणी ते फ़ख़ुरु आहे। यूसुफ जखराणीअ जी यूनिवर्सिटीअ जी शागिर्दी वारे दौर में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सदर जी हैसियत सां जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जे दौरे ते आयो हो त यूसुफ जखराणी उन्हनि खे ॿाहुनि खां वठी यूनिवर्सिटीअ जी हिकु पुराणी खटारा बस ॾेखारे खेसि चयो त सिंध यूनिवर्सिटी सां माटे जी माउ वारो सलूक छो थो कयो वञे, जंहिं ते भुट्टे साहिब यूनिवर्सिटीअ जी ट्रांसपोर्ट फंड में इज़ाफ़ो आंदो ऐं नयूं बसूं बि ॾियारियूं हुयूं। भुट्टो दौर में यूसुफ जखराणी खे केतिरा ई भेरा वॾियुनि वॾियुनि नौकिरियुनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं आछूं बि थियूं, पर हुन उहे आछूं ठुकराए छॾियूं। हुन उहिद कयो त जान ॾेई छॾींदुसि, पर सिंध सां गद्दारी कोन कंदुसि। 1972-73 दौरान यूसुफ जखराणी सिंध यूनिवर्सिटी शागिर्द यूनियन जो सदर मुंतख़िब थियो। अहिड़ी तरह केतिरा ई भेरा जेल में बि वियो ऐं यूनिवर्सिटी मां ख़ारिज बि कयो वियो। जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे आमिर जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में फ़ाई ॾिनी वई त उन खां पोइ अमन अमान खे बहाल रखण ख़ातिर कलम 144 जी भञकड़ी वारे ॾोह में गिरफ़्तार कयो वियो। यूसुफ जखराणी 1983 धारे सिंध नेशनल डेमोक्रेटिक पार्टी में शमूलियत इख़्तियार कई। हूअ जून जुलाई अगस्त 1983 में जमहूरियत जी बहाली लाइ MRD पारां हलायल तहरीक जो सिंध जो कन्वीनर रहियो। 14 अगस्त 1983 में हिमू कालाणी बाग में वफ़ाक़ी वज़ीर मीर हज़ार ख़ान बजाराणी ऐं मोहम्मद शाह अमरोटी सां गॾु गिरफ़्तार थियो। मीर हज़ार ख़ान बजाराणी तक़रीबन 11 महीना जेल में रहियो, जॾहिं त यूसुफ जखराणी 22 महीननि ताईं जेल भोॻियो। उन दौरान बैनुल अक़वामी इंसानी हक़नि वारी कमीशन कैनेडा ब्रांच पारां यूसुफ जखराणी खे ज़मीर जो क़ैदी क़रार ॾिनो वियो। यूसुफ जखराणी 1988 वारनि चूंडनि में सिंध क़ौमी इतिहाद जे प्लेटफार्म तां ताल्के कश्मीर ऐं कंदकोट ते मुश्तमिल क़ौमी असेंबली जे तक ऐं सूबाई तक ते चूंड वेहण लाइ पंहिंजा पेपर जमा कराया, पर कश्मीर तक मां सूबाई सीट तां दस्तबरदार पिणु थी वियो। यूसुफ जखराणी खे पंहिंजे ॿिनि सियासी साथियुनि दोदे खान नंदवाणी ऐं दीदार खोसे समेत पंहिंजे घर जे भरिसां स्टेशन वटां वफ़ाक़ी एजेंसियुनि खां बेगुम कयो ऐं 22 जून 1992 ते खेसि बेदर्दी सां शहीद कयो वियो। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। शहीद यूसुफ जखराणी बाबति तफ़सीली रिपोर्ट। हीअ तफ़सीली रिपोर्ट रोज़ानी सिंध सुजाग जे 25 जून 1992 वारे शुमारे में शाया थी हुई। इन ते ई सोच वीचार प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां
वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कहजा न मुरझाए चन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।